यार कमदार है राग कम सही करन था न आप बता राग फर्स्ट क्लास कम करन था हिकड़ो छड़ो चंड्रो महमूद वो फेसबुक में पूरो हां यो आए काथे दे वठी दे बुराई ते करारी बनी दे ठा बारो ये शाखा ते फेसबुक हलाए तो पानी बाणी दे कनी न तो दे बनी भी टापा दी नी के देनी थी हां वो हाल त दिसू से हाल इनी के समझाण को लितर तपी तो हां हाल ना मंठारा जी अदा वंज मुके बुक लगी आए जी घरदा मानी खणी आ हाजिर साहब जल्दी वन जल्दी खाजी रे काटी फेसबुक तालायो मरी आऊं बेहाल कमदार जी बोतार हे कम सही कंदो न राको हाँ बोतार यो वीआईपी कम कंदा वेंती रा का यो है न हाँ वीआईपी थोड़ो यो मामू तो चंद्रो लिखतो हाँ यो हिकु चंड्रो आहे नी के थोड़ो सटके जी जरूरत आ जा समझे दी हलो तो सटको जी हुंदा हल भला बोतार हो दिसो वेठो थी चंड्रो खाटी नथो करे सटको वेठो करे थी न चंद्र के रे मामूंद ओहो अचा तो अचा वडेरे सां बे अटकी जी आऊं फेसबुक हलाइण बि सुरत नथो दे वञी मुंह ॾियो से वडा कीअं घुराए बुधवा मामू त तू राखी सही नथो करे भोतारा गलत माण्हुनि जी सलाह ते न लॻो मां ॾींहुं राति मज़दूरी कयां थो महिनत कयां थो सुठो इनी में थी गलत माण्हुनि जी सलाह ते न लॻो बोतार ॾिसे तो तव्हांखे पुॼण नथो रे एड़ो राग बि आयो थी अरे कमदार घणी घणी शैतानी न कर एड़ो सटकोरी दुमाए बोतार ॾिसे तो अरे मामू त तुझी एतरी मजाल जो तू वडेरन सां तो ॻाल्हाए अरे तो जी या मजाल तू हाणे का वडे रंदा वणे तो माया पर है तो महंजो सरदार नहीं तो वडेरा या कमदारी तो के पुगी असा हलू सा हां मां जो कमदारी भजियो हाणे मामू त तोखे न छडी तुम यो तू मुर्सी जो कम कयो आ जे वडेरे के मारी मान जो 6 महीने जो पगार खायो यो मुर्सी जो कम कई इन्या कागज ई मावट पया ने कागज आदो तो मानी या तो जी माने अजू मेरा तो पगार ओदा हाणे अजू खगिना तू मुजो कमदार है तो हर महीने ते 5-50,000 पगार जो वठी छॾे ठीक आ